वगण में खबर ईंदड़ वगण में मकानी इलेक्शन की तैयारियों जोर शोर से जारी। सुजाग नौजवान एताज उम्मीदवार जुल्फकार वगण ऐं जबरान अली अब्बासी की अगवानी में शानदार रैली कढी वही, जेका मुख्तलिफ गोठन जाफरानी पीर जो कोट कादिर बख्श मुगेरी में गरजानियों कयूं। उन दौरान मीर हुमायूं खान मुगेरी पहुंची मुगेरी बिरादरी से सुजाग नौजवान एताज वगण टाउन के उम्मीदवार के वोट करण जो वचन वरतो। इलाके वासिन भरपूर मोट ॾिनी है। मीर हुमायूं खान मुगेरी राजा सिकंदर मुगेरी की रिहाइशगाह ते इलाके वासिन सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी के कंहिं बि नुमाइंदे के वोट न कजो। पीपल्स पार्टी के नुमाइंदन असांखे का भी बुनियादी सहूलत नाहे ॾिनी। ही सब रुगो पैसो ठाहिण जे चक्कर में आहिनि ऐं मकानी इलेक्शन बाद एटीएम बणिजी वेंदा, फुरलूट कंदा त अवाम खे सहूलतूं न ॾेई सघंदा। बासलाहियत बाकिरदार उम्मीदवार खे कामयाब करियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।